जिए लतीफ़, जिए शाह सचल सामी जी बोली। नौ न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। ॾात ऐं हयात में सिंध धरतीअ जी अहिड़ी शख़्सियत जो ज़िक्र करे रहिया आहियूं जंहिंजो सिंध जे सूंहं वारो कलाम न सिर्फ़ हिंद सिंध जे हर फ़नकार पर आम ऐं ख़ासि जे ज़बान ते रहियो आहे। मां ज़िक्र करे रही आहियां सिंधियुनि जे महबूब शाइर ताजल बेवस जो, जंहिंजो पूरो नालो ताज मोहम्मद सरमो। जनम 22 सेप्टेम्बर साल 1938 ते मोहम्मद जाफ़र जे घर थियो। अदबी ज़ख़ीरे में 31 छपियल किताब ऐं 15 खनि अण छपियल ऐं ॿियो केतिरो टिड़ियल पखड़ियल तख़लीक़ी सरमायो शामिल आहे। काफ़ीअ में हिकु हंधि फ़रमाइनि था, सिज आज़ादी जो उभरियो आहे, सिज आज़ादी जो उभरियो आहे, वाधायूं हुजनि हर माण्हूअ खे, इंसान गमनि मां उकरियो आहे। ताजल बेवस सां मुंहिंजी कराची इंटरनेशनल सचर कांग्रेस में पहिरीं मुलाक़ात थी। बाद में सिंधी भेनरुनि जे सोशल कल्चरल ऐं लिटरेरी तंज़ीम मारवी तरफ़ां शाह लतीफ़ ते जेको इंटरनेशनल सेमिनार असां मुनक़िद कयो, तंहिंमें 2 भेरा मारवी तरफ़ां वीज़ा जो संदसि असां बंदोबस्तु कयोसीं। ॿी कॉन्फ्रेंस में संदसि शरीके हयात बि साण हुई। प्यार विचां खे सॾु कंदे चवनि पिया, मुंहिंजे ॿारनि जी माउ मिठिड़ किथे आहे। हिंद जे दौरे ते यादगार सफ़रनामो बि उन्हनि लिखियो। अधूरी अव्हां छा ॾिठो हो? पंहिंजे हिंद जे सफ़रनामे में लिखनि था, मिठिड़ ख़ातून खे चयमि, तयारु थी त तोखे तुंहिंजे असुल माइटनि मां मिलाए अचां। मारवीअ तरफ़ां डेलीगेट्स खे ताजमहल ऐं ॿियनि तारीख़ी इमारतुनि जो बि सैर करायो वियो, जंहिंजी यादगार तस्वीर अव्हां सां वंडे रहिया आहियूं। शुक्रगुज़ार आहियां सलीम ताजल जी, जंहिंजो साथ ऐं सहकार मिलियो। हिन प्रोग्राम में सिंध जे बर्क़ शाइर इमदाद हुसैनी, आकाश अंसारी ऐं हिदायत बलोच ऐं सलीम ताजल जा सदा हयात ताजल बेवस जे अदबी सरमाए ते अॻिते हली तासरात अव्हां सां वंडींदासीं। हिंद जूं कुझु यादगार तस्वीरूं नौ न्यापो में शामिल आहिनि। इन खां पहिरीं ताजल बेवस जी यादगार वीडियो क्लिप ऐं संदसि यादगार गीत जी झलक सिंध मुंहिंजी अमां, सूंहं तुंहिंजे मथां, छा लिखी छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां, कीअं पूरो पवां, छा लिखी छा लिखां। पंजवाणीअ जी कान आंदी हुयमि अखियुनि में सिंधुअ जी सुरहाण, आंदी हुयमि अखियुनि में सिंधुअ जी सुरहाण, साॻी मां सुरहाण, अर्पियां थो उत्साह सां हर सिंधीअ खे हाण। मुंहिंजा दोस्तो, भाइरो, भेनरूं, टिकियूं, न्याणियूं, बुज़ुर्ग, वॾड़ा, असांखे एॾो तव्हां मान बख़्शो आहे, एॾी इज़त ॾिनी आहे, जो सम्झो पिया त ही हक़ीक़त आहे या हिकिड़ो फिल्म जो सीन आहे, पर इहा हक़ीक़त आहे। ऐं तव्हां असांजी दिलनि ते वॾा हिकिड़ा नक्श ठाहिया, वॾा छापा हया आहिनि प्यार जा, मुहबत जा। हिकु कलम हिकिड़ो मां, हिकु कलम हिकिड़ो मां, ईअं पूरो पवां, छा लिखी छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमां, सूंहं तुंहिंजे मथां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। हिकु कलम हिकिड़ो मां, हिकु कलम हिकिड़ो मां, ईअं पूरो पवां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां।
सदा हयात ताजल बेवस खे पंहिंजी मारूड़नि ऐं माॻनि सां बेइंतिहा मोहबत हुई। पंहिंजी वाई में फरमाइनि था, मुंहिंजा मारूड़ा मूंखे सारिन था, ॿीठा ॾुखनि में ॾींहं गुज़ारिन था, झंग जर में मुंहिंजो नाव पुकारिन था। सिंध हुकूमत जे अलॻि अलॻि महकमनि में आला उहिदनि ते कमनि जी मसरूफ़ियतुनि जे बावजूदु पंहिंजी तख़लीक़ी सफ़र खे जारी रखियो। सिंधी ऐं उर्दू में मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते कलम आज़माए ॿोली जी ख़िदमत कई। कुझु अदबी पूंजी जो आवाज़ सां ज़िक्र कंदासीं। कंधीअ अख फुलिया, ॾुखनि सुखनि जी सूंहं, ॾोरिया ॾोरिया मलहा, सिंध में जी अमा, ॾूर बोॾा सुपरी, पखी साॻे पार जा, शहीद बेनज़ीर भुट्टो जो केॾारो, मूर्तियुनि जो आदर्शी मुल्क, अंग्रेज़ी शाइरी जी मुख़्तसिर तारीख़, सिज चंड तारा कतियूं, मंदरनि ऐं मस्जिदुनि ऐं मोहबतुनि ऐं सामी सूधो प्रेम जो। उर्दू में भी अदब तख्लीक़ कयऊं। अंदाज़े बयां और सुर्ख गुलाबों की मौसम, मुल्क हिंदुस्तान। सिंधाला जी जामशूरी में ॾाढणी ताजल बेवस कॉर्नर भी क़ाइमु कयो वियो आहे। अदबी मञता तौरु ताजल खे केतिरनि हिंद सिंध जे अवॉर्डनि सां नवाज़ियो वियो। शाह लतीफ़ यादगार अवॉर्ड, सचल अवॉर्ड, सगा तरफ़ां गोल्ड मेडल अवॉर्ड, नारायण श्याम अवॉर्ड, किंजर अवॉर्ड ऐं ॿियनि केतिरनि अवॉर्डनि ऐं मान सम्मान सां नवाज़ियो वियो। ख़ूबसूरत शाइर ताजल जे आख़िरी आरामगाह ते 13 दिसंबर संदसि वरसी जे मौक़े ते संदसि चाहक गुलनि जी चादर चाढ़ी यादि कनि। ताजल जो अज़ीज़ जाफ़र अली समो आख़िरी आरामगाह खे गुलनि ऐं वनकार सां संवारे पंहिंजी अक़ीदत जो इज़हार कंदा रहिया आहिनि। ताजल पंहिंजी शाइरी में फरमाए थो, ज़िंदगी सच सूंहं जो इनाम आहे, प्यार ख़ुशबू ऐं हुस्न जो पैगाम आहे, अॻिते छा सूंहं जो इनाम आहे। ज़िंदगी सच सूंहं जो इनाम आहे, मौत छा आहे सो पतो मूंखे न आहे। शाइरी जिस्म ऐं रूह मिसल आहे। ताजल पंहिंजे शाइरी में फरमाए थो, 100 रंग रूप धारे दाख़िल थियो दुनिया में, पर पोइ बि 2 ॾींहंनि जो महिमान। यादियुनि जे सागर मां संदसि फर्ज़ंद सलीम ताजल ऐं हिंद सिंध जे हर दिल अज़ीज़ बर्क़ शाइर इमदाद हुसैनी जे तासरात सां सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। मां ताजल बेवस जे वॾे पुट ऐं हिकु आम सिंध वासीअ जे हैसियत सां सभ खां पहिरियों साइण वीना शरंगी ऐं नव नियापो जा जो थोराइतो आहे, जिन ख़ुसूसी प्रोग्रामनि जे ज़रिए असांजे सर्जनहारनि ऐं असांजे मौसननि जे यादुनि जे सिलसिलनि खे जारी रखियो आहे ऐं इन्हनि काविशनि जे नतीजे में उन्हनि मौसननि ऐं जा पैगाम अॻी नस्ल ताईं पहुचाईंदा था रहनि। ताजल बेवस जी ज़िंदगी ऐं संदन शाइरी जो मुहवर ऐं पैगाम सिंध सां इश्क़ ऐं सिंधी माण्हुनि सां मुहबत रहियो आहे। सिंधी मारवाड़नि खे सीने सां सांढे खणी हलण जो पैगाम रहियो आहे। मां सम्झां थो संदन पैगाम एतिरो शानदार आहे, एतिरो पुरअसर आहे, जो संदन काविशूं ऐं उन्हनि सां गॾु असांजे लेजेंड शाइरनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब, शेख हयात साहब ऐं ॿिया जेके बि इन सिलसिले जा सरमोड़ शाइर ऐं अदीब रहिया आहिनि, उन्हनि जा पैगाम, उन्हनि जूं काविशूं जेको आहे असांजी सिंधी ॿोलीअ खे कॾहिं बि ख़तमु थियणु कोन ॾींदियूं। ताजल बेवस जी शाइरीअ में जेके ख़ासि उन्हनि जो पैगाम मां सम्झां थो या तत्व आहे शाइरीअ जो, उहो इहो आहे
त सिंध सां थींदड़ तारीख़ी नाइंसाफ़ियूं ॾाढ ऐं तारीख़ी ख़ुशियूं उन्हनि खे सेलिब्रेट करणु, विरहाङे जा ॾुख ऐं दर्द विछोड़ा उन्हनि जी जेको आहे सो उहो दर्द माण्हुनि ताईं पहुचाइणु ऐं उन सां गॾु असांजे जदीद सिंधी तारीख़ में जेके सिंध सां नाइंसाफ़ी थियूं आहिनि उन्हनि ते आवाज़ु उथारणु, हिकिड़ो सिंधी माण्हुनि खे हिमथाइणु त इन्हनि शयुनि ते ॻाल्हायो, इहो ई असांजे जियापे जो राज़ आहे। पर उन सां गॾु उन्हनि हिकिड़ी उमेद ॾिनी आहे, सिर्फ़ु मायूसी न आहे फैलाई सिंधी माण्हुनि में, उन्हनि उमेद ॾिनी आहे त हीअ तव्हांजी एतिरी अज़ीम धरती आहे, तव्हांजी एतिरी अज़ीम सकाफ़त आहे जो उनखे तव्हां हिकु दफ़ो दिलि खोले ॾिसो, उन सां इश्क़ कयो, उन सां मोहबत कयो ऐं इहो ई असांजे जियापे जो राज़ बि आहे मुंहिंजे ख़्याल में। महिरबानी। ताजल बेवस सां घणियूं कचहरियूं कोन थियूं आहे। ऐं जॾहिं पाण शुरू में लिखणु शुरू कयईं त बेवस हातन शाही जे नाले सां लिखियो। बिल्कुलु ऐं पोइ मूंखे ॾाढो अजीब लॻो, पर हातन शाह हुनजो शायदि ॻोठे जो नालो पंहिंजे उस्ताद जो ख़ासि तौर ते उहो ज़िक्र कंदो ऐं उन खां घणो कुझु पिरायो हुनजो ज़िक्र कंदो हो। आख़िरी मुलाक़ात हुन सां हिनजी बेवस सां ते संदसि घर हो हलाए, मूंखे उहो बि यादि न आहे त कहिड़े हंधि हूंदो हो, हुते आवे शहर आयासीं। फ़क़ीर मोहम्मद लाचारी जो जी जेका डेथ थी उहा ॾाढी हिकिड़ी दर्दनाक कहाणी आहे। दर्दनाक कहाणी। ऐं ताजल बेवस जी जेको लाड़णो थियो उहो ॾाढो दर्दनाक क़िसो आहे। ताजल बेवस वटि जेका ॿोली आहे, जेका ॻोठाणी ॿोली आहे, जंहिंजे लाइ शेख याद अॻिते हली किथे लिखियो त शाइरी जे लाइ ॻोठाणी ॿोली सही हूंदी आहे, जेका शेख याद वटि न हुई। ऐं ताजल बेवस अदब में या शाइरी में जॾहिं क़िसा हलिया तॾहिं हिकिड़ो दौर अहिड़ो बि आयो जो शेख याद जा जेके तर्जुमा हुआ, जेके हुन पंहिंजे नाले सां छपिया, उन ते ताज मोहम्मद समूह जे नाले सां ताजल बेवस लिखियो। ऐं पोइ शेख याद उनखे मञियो बि त हिंद जी सफ़रनामे में ताजल पंहिंजे जज़्बनि जो हिन तरह इज़हार कयो आहे। हिंदुस्तान वञण जो मौक़ो मिले त ॿिए हंध जी सॼी ज़िंदगी खां बहितर आहे, छाकाणि त चयो वञे थो इते रंज ऐं ग़म खां छुटकारो मिलंदो आहे। इहो सितारनि वांगुरु
चमकंदड़ मुबारक मुल्क हिंदुस्तान आहे। शाइर फरमाए थो, हिक हाइके में कहिड़े सोनारे पलटियो आहे पब ते ॻाढ़ो सिज ॻारे। सफ़रनामे में हू फरमाए थो, दिल्ली जे शाह जूं सूरमियूं सेमिनार में पेश कयल मक़ालो सुर मारवी जी रोशनी में सिंध जे चौमासनि ऐं वाहूंदनि जी हक़ीक़त दिल्ली यूनिवर्सिटी जे उर्दू महकमे जे सरबराह डॉक्टर सादिक खे बेहद पसंदि आयो। मारवी तरफ़ां डेलीगेट खे हमदर्द यूनिवर्सिटी में गॾिजाणी जेका रखी वई उते वठी वियासीं ऐं ग़ालिब एकेडमी बि ॾेखारी वई। एकेडमी जे डायरेक्टर सभिनी डेलीगेट्स खे ग़ालिब ते इदारे जो नओं छपियल किताब तोहफ़े तौर बि ॾिनो। सिंध जो बर्क़ शाइर आकाश अंसारी फरमाए थो, संदसि शख़्सियत रिलणी मिलणी, सभ सां मुहबत करण वारो माण्हू, संदसि शाइरी में हुस्न ऐं सादगी आहे। ॿहिराड़ी जो कल्चर नज़र ईंदो। क़दावर शाइर शेख अयाज़ सां गॾियल शाइरी जो मजमूओ। त ॿिए तरफ़ हिदायत बलोच संदसि विछोड़े ते अफ़सोस ज़ाहिर कंदे फरमाए थो, तूं हलियो वएं, सॼी सिंध में तुंहिंजी तबियत जी बहारी लाइ दुआऊं पे कयूं वियूं। ख़ुदि शाइर फरमायो आहे, ज़िंदगी बेबका आहे, 100 रंग रूप धारे दाख़िल थियो दुनिया में, पर पोइ बि 2 ॾींहंनि जो माण्हू महिमान। ताजल बेवस हिकु वॾो शाइर हुयो ऐं ॿियो वॾो मुंहिंजो यार, हिकिड़ो ताजल बेवस मुंहिंजो यार बि हुयो, शाइर बि हुयो, मुंहिंजो यार बि वॾो हुयो। ॿियो वॾो शाइर शमशीरुल हैदरी हुयो, जेको बि मुंहिंजो वॾो यार हुयो। असांजो शामूं घणो करे गॾु गुज़रंदियूं हुयूं। माण्हू सहर जो इंतज़ारु कंदा आहिनि, असां शामुनि जो इंतज़ारु कंदा हुआसीं। हाणे वरी उहे ॾींहं यादि था पवनि जॾहिं ताजल बेवस अस्पताल दाख़िल हुयो ऐं बेहोश हुयो, हुनखे होश न हुयो। तॾहिं उते ताजल जे ॿारनि रजिस्टर रखियो हिकिड़ो, जंहिंमें इन जे लाइ रखियो वियो रजिस्टर त जेके हुन जा दोस्त यार लिखारी शाइर अदीब हुनजी तबियत पुछणु अचनि था, उहे पंहिंजा तासुरात बि हुन में रिकॉर्ड कनि। माउफ़ मुंहिंजो ज़हन हुयो, मूंखे कुझु ख़बर न पई पवे। मुंहिंजे साम्हूं रजिस्टर आयो, तॾहिं बि बहरहाल न चाहींदे बि मूंखे कुझु लिखिजी वियो, उहो तव्हांखे मां पढ़ी थो ॿुधायां। असां ॻाल्हाइनि था माण्हू, यार ताजल अख त खोल, तोखे रिझाइनि था माण्हू, यार ताजल अख त खोल, प्यार मोटाइनि था माण्हू, यार ताजल अख त खोल, तोखे कीअं चाहिनि था माण्हू, यार ताजल अख त खोल, तोखे ॿाॾाइनि था माण्हू, यार ताजल अख त खोल, कीअं न मुरझाइनि था माण्हू, यार ताजल अख त खोल। पर तूं अख न खोली हुई, इहे सिटो लिखंदे मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा तरी आया हुआ। दोस्तों सलाम। अॼु आउं ताजल बेवस जे बारे में कुझु ॻाल्हाइणु चाहियां थो। ताजल बेवस जा ॿ पासा आहिनि, हिकु हुनजी शख़्सियत, ॿी हुनजी शाइरी। शख़्सी तरह हू इंतिहाई नाज़ुक मिज़ाज, रलणो मिलणो, लिहाज़ वारो माण्हू, सभिनि सां मुहबत करण वारो, सादी तबियत वारो ऐं हर कंहिंजो पंहिंजी दिलि सां आदर भाव करण वारो माण्हू हो। जॾहिं बि इस्लामाबाद या कराची हुन वटि वञिबो हो त हुननि जे घर जा दरवाज़ा ऐं ॿिजनि जा दर ऐं दरवाज़ा
सदाईं खुलियल हूंदा सभिनी शाइरनि जे लाइ अदीबनि जे लाइ उन जूं मोहबतूं उन जी निमाणायूं उन जूं ॻाल्हियूं उन जो पंहिंजो हिकिड़ो स्टाइल ऐं अंदाज़ हो। हालांकि हू हिकिड़े वॾे मनसब ते हो वॾी नौकरी ते हो पर मंझसि जेका निमाणाई हुई मंझसि जेका मोहबत हुई उन जो को मट कोन हो। ॿिए पासे ताजली शाइरी जो हिकिड़ो पंहिंजो हुस्न आहे उन में हिकिड़ी सादगी आहे हिकिड़ी ॿोली जी सादगी आहे ॿियो वरी कच्चे जो लहजो ऐं ख़ुसूसन जेको बाराड़ी जो कल्चर आहे ये मखण माखियूं मां जूं लोलियूं मोहबतूं हालांकि वो साॻे वक़्तु इंतहाई कदावर शाइर बि आहे जंहिं वाइद शाइर आहे जंहिंजो गॾियल मजमू आयो आहे शेख हयात सां वॾा वणकार जा पर उनजी शाइरी में जेका सादगी आहे अवामियत आहे ऐं उनजो लहजो जेको अवामी आहे मिसाल तौर उन जी काफ़ी जिते लियार पेरूं पटनि ते पचनि था उते मुंहिंजा मारू मयार मुकनि था या वरी सिंध मुंहिंजी अमां सिंध मुंहिंजी अमां तो मथां छा लिखी छा लिखां सिंध तुंहिंजो शान तुंहिंजो